अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं रफ़ीक बलोच, बैरिया टाउन कराची 030029801993। अच्छा दोस्तों, ये तस्वीर ॾिसो पिया, असां शिमाल विला बनाए ॾेई रहिया आहियूं जिते तमामु बुनियादी सहूलियतुनि सां रस्ता आहे, जिते पार्क बि हूंदो, मस्जिद बि हूंदो ऐं महिमान तव्हांजा ईंदा उन्हनि लाइ अलॻि असां जेको आहे जीअं हर जॻह ते न ॻोठनि शहरनि में कम्यूनिटी सेंटर हूंदो आहे, असां कम्यूनिटी सेंटर उते बि आहे। इहा आहे परसेंट 15 में तमामु बहितरीनु लोकेशन ते, जिते साम्हूं पेसिंग ते जिना एवेन्यू बि आहे ऐं जी साम्हूं अली ब्लॉक आहे, उते ई बणिजे पियो बहितरीनु तइमीरात ऐं बहितरीनु जॻह जिते होटलूं बि हूंदा, मार्केटूं बि हूंदा, इन खां अलावा डिस्पेंसरी बि हूंदो, इन खां अलावा उते एम्बुलेंस बि हूंदा ऐं तमामु सहूलियतुनि सां रस्ता हूंदो, पार्क हूंदो। मां चाहियां थो तव्हां जीअं